असांजे सोचण सां त न थींदो न मोहम्मद। मामी धाणो ऐं मामो सोराब ग़लति सम्झंदा। तूं शफन जे नाले थियल आहीं। मूं त तोखे दिलेर सम्झो हुयो, पर तूं त सफ़ा गिदड़ आहीं दादन। प्यार नाले थले के नाहे लेखींदो। शफन आई छो? हे त सही। तोड़े आयोस, पर हाणे जरूरत नहीं। शफन शफन चाचा मुझी बिना देर शादी कराए। इहो वरी ओचितो तोखे रीचक कीअं आयो? अलाए केॾे अरसे खां मां तोखे चवंदो तो छा ओचितो रीचक छा में आ? पर हेॾा तकरार जो निबेरो तो थियण ॾे। जिरगे खां पोइ तो लाइ ज़रूर सोचींदुसि। वरी सोचींदे मतलब बंदोबस्त कंदुसि। बंदोबस्त छा जो? बस ब अखर निकाह जा पढ़ाए। न धाम धूम सां भत कंदुसि। सारिंग जो बि रहला लागी तो भत करे मां बि ओगड़ कंदुसि। केड़ी ओगड़ कंदे? अॼु ताईं सॾ भरिया थम उहा ओगाड़नी आ। मूंखे खौफ आ चाचा त तू किथे फिरी न वञे। इहो ख्याल कीअं आई? मां अॼु सहर पीतो आ, पर हैरत इन में आ त अञा मां मुंहों न आहियां तुझे अॻियां बीठो आहियां। न कंहिंखे मारियो थम। जेकॾहिं तो कुझु न कयो न, या मां पाण खे मारींदुमि या ॿिए कंहिंखे मारींदुसि। होश में त आहीं न शफ़न? विफली पियो। चाचा ये न थे जो संग दादन खे ॾीं। दादन खे छो ॾींदुसि? या वरी मां दादन खे मारे विझंदुसि। भंग पीती अथई या चरियो धातूरो? जेको भी समझी। या मुझी शादी थी या वरी दादन ऐं मूं मझां के हिक जो कांधपो। छा कयो आहे दादन? छाते कल थिड़ी थे ओचितो? चाचा जेको मां अखियुनि सां ॾिठो आहे न, उहो बयान कंदे मां फाटी पवंदुसि। ईअं जीअं न ॿरंदड़ जबल फाटी बाहि उगासींदो आहे, ईअं मां बि ॿरण लॻंदुमि। ही दर घर सभु ॿरण लॻंदा। दादन जी मूमल में नज़र आ। मां पंहिंजी अखियुनि सां हुननि खे ॾिठो आहे दादन जे घर में कचहरी कंदे। त इहो मामलो आहे? हाँ चाचा, मां बाहि कीअं फकी आहे या मूंखे ऐं मुंहिंजे अंदर खे ख़बर आहे। फकी भली आहे शफ़न। पहिरीं सोढल जो फ़ैसिलो थियण ॾे, उन खां पोइ दादन सां बि निबेरींदासीं ऐं मूमल सां बि। फ़ैसिले खां पोइ सुतती तुंहिंजो ऐं मूमल जो निकाह कराईंदुसि। उन खां अॻे कुझु बि कुछड़ो न आहे। ये कमल है? ये अम्मा कुछ तो है ना? अम्मा सामी सोड़ी है, मुझो लाज सुकून में नाए। सा मुझे तो खैर घुर अम्मा, एड़ियूं ॻाल्हियूं त न कर। अगे पोए वञणो हो, तव्हां मेहरबानी करे कुछ सवेर भरियो चीरे ही मोकलियो। बस जिन सामी थोड़ी वेकरी हुजे आ त पासो वराए सघां हां। अम्मा दादन ऐं मां तुंहिंजा ॾोही आहियूं, असांखे माफ़ करे छॾे। मूंखां शिकायत कई आहे अम्मा।
सामीअ जी ॻाल्हि करण खां वधीक ॿी कहिड़ी शिकायत कंदी आहियां मां तूं? न मां, मूं शिकायत न कई आहे। मूं अरमान ज़ाहिर कयो आहे त थोरी सामी खुलासी हुजे आ त चुरण पुरण में आसानी थिए आ। थी न मुंहिंजी मिठड़ी धीअ शिकायत। अम्मा, लागी तो बुखार थो रहे। डॉक्टर सतार आयो आहे, मां हुनखे तुंहिंजी तबियत ॾेखारियां थी। न अम्मा, ईअं ई ठीक थी वेंदसि। रांदीके खे छा आहे ऐं छा थींदो? वध में वधि भॼी पवंदो। रांदीको? सारंग जो रांदीको त आया न कर अहिड़ियूं ॻाल्हियूं कंवल, अञा तबियत ख़राब थी वेंदई। कहिड़ो फ़र्क़ु थो पए तबियत ख़राब थियण सां या जीअण मरण सां? मां त हूअं बि मोल आहियां। ॾिस कंवल, मां तोखे हथ थी ॿधां, न साड़ मुंहिंजो अंदर। सड़ियल माण्हू कंहिंखे छा साड़ींदो अम्मा? मासी तबीयत कीअं आहे? ख़ैर आहे, कंवल जी तबियत ख़राब आहे। सा त थियणी आहे। तव्हां ॿिन्ही अखियूं जो पूरे छॾियूं। हिन जी ज़ुबान वढे, हिन खे बेज़ुबान बणाइण खां पोइ बि हिन जी सिहत जी ख़ैरियत था घुरो। हिन जो हथु वठी हाईअ में हॼायो अथव। अबा, तूं डॉक्टर हूंदे बि अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। हिन सां गॾु असांजो हियां बि थो ॻारे। मासी, मूं हक़ीक़त बयानु कई आहे, रिश्तेदार जी हैसियत में, डॉक्टर जी हैसियत में न। मूंखे निंड न आहे डॉक्टर। कंवल मासीअ खे दवा ॾेई सम्झाए छॾींदोसांइ, खाइजांइ, आरज़ी तरह सां ठीकु थी वेंदी। न, मां क्लिनिक ते ईंदसि दवा लाइ। सारंग, ओ सारंग, छा है अम्मा? घर खणी मथे ते खयो अथई। हेर आ न? चमी छा थी चिबिरी? सॼा कंवल ऐं सारंग खे थी त घर मथे ते खयो अथमि। कमल डॉक्टर ॾे वई आ। छो? चवे पई त तबियत सही न आहे। पोइ ॿुधाए छो न वई? हाणे कंहिंखे ॿुधाया? मूंखे या सोराब खे? बाबो घर में कोन हुयो ऐं तूं निंड पई हुईं। बाक़ी मूंखे त ॿुधाए वई आ न। एॾी मोतबर थी वई आ जो इजाज़त खां बग़ैर हली वई आ। अम्मा, पंहिंजे घर वारे खे साण करे वई आ। इजाज़त बि उन खां घुरी सघे थी। तूं या बाबो न, हुन जो वारिस सारंग आ, उनखे वठी वई आ। हां? तूं छो थी पासो खणीस? न अम्मा, पासो छो खणंदसि? जेका ॻाल्हि आहे न सा कयां थी, वधीक तुंहिंजी मर्ज़ी। अचे त सलामी वठांसि थी। ये निकिरी बि ॾेखारे अखियूं खुआड़ो त बणायास। वरी कहते डमरी आए धाणो? इहा तो आरी कवल का गलती कहीं? बिना इजाज़त जे डॉक्टर सां मिलण वई आ। एड़ी आहे त कान। हाणे थी वई आ, पर धाणो जी बि ख़बर अथस। धाणो धणकी आ, निधणकी न है। धीरज सां समझायस, मां भी समझाईंदी मास, अगते ये न कंदी। मु भी डॉक्टर पांजो आ, परायो न आहे धाणो। धारियो वा, असां लाइ धारियो वा। हया शर्म ई विञाए वेठी आ। चयम न त समझाईंदी मास, न वेंदी। मां हिकड़ी ॻाल्हि रखण आई हुयम। न चो। दादन जे लाइ मूमल जो संग। बिहरी अचे न त ज़बान न हूंदई। बिना देर हितां हली वञ, न त धाणो जी त सुध अथई न। धाणो धणकी आ, निधणकी न है। चिड़ी अजायो थी धाणो, जेकॾहिं तूं धणकी आहे न त मां भी न धणकी न आहियां। हल हाणे हल, त शिकू त पाइण रखे अखियुनि ते। हली आ नंग तक, ख़बर न अथस त धाणो धणकी आ, निधणकी न है।
केसी ताईं पंध आई आहीं? जी। उफ, छो डॉक्टर? तुंहिंजो ब्लड प्रेशर सफ़ा लो आहे। छा आहे? रत जो दौरो ऐं दबाव तमामु घटि आहे। इन ई हद ते त माण्हू बेहोश थी वेंदो आहे। मां त होश में आहियां, पर बुखार थो महसूस थिए। तूं घणो न सोच। सोच खे काॾे कयां? मूंखे ख़बर आहे त तोसां बेवाजिबी थी आहे ऐं तुंहिंजो सोचण बि फितरी अमल आहे, मगर उन सां वरंदो कुझु बि कोन। बहितर हयातीअ खे ख़तरो लाहक थी वेंदो। इन हयातीअ खां त मुई भली डॉक्टर। फुफाट अम्मा ॾे हलूं? हलूं था मारुट। तूं आराम कर ऐं हा, कुझु दवाऊं मां तोखे ॾियां थो, इहे ज़रूरु खाइणियूं आहिनि। आराम नसीबन में किथे आहे डॉक्टर? छो आई डॉक्टर? हिते को बि छा लाहींदो आहे? दवा लाईंदो आहे। त ही बि दवा लाइ आई हुई? हिकिली तो वटि? हिकिली न हुई, तो अखियुनि सां ॾिठो? हा रंग ॿार आहे ऐं ॿार सां निकिती आहे। जंहिंखे तूं ॿार थो सॾीं उन सां शादी कराई अथसीं, हाणे तोखे हू ॿार थो लॻे? तूं मूं ते या हुन मासूम ते शक थो करीं? हैफ़ थी दादा, न हैफ़ थी। शक मां नथो कयां, दुनिया कंदी डॉक्टर। दादा, न हुन जो ब्लड प्रेशर एतिरो घटि आहे जो हू कंहिं बि वक़्तु मरी सघे थी। छा? हा दादा, न 50 अथसि ब्लड प्रेशर। हैरत आहे त हू ज़िंदा कीअं आहे। दवा हिते छॾी वई आहे। मूंखे त ख़ौफ़ आहे कुझु हुनखे थी न वञे, रस्ते में ई बेहोश न थी वञे। रवाना थिया? जी सरदार, सभु रवाना थी विया। पंध? राज जा घणा माण्हू गाॾियुनि ते विया, बाक़ी पंध वञनि था, शहर मां टैक्सियूं करे वेंदा। सोढल बि? हा, सोढल वारा बि पंध संभरिया आहिनि। भला पंध छो? बसि इहे मस्तियूं कंदा ईंदा, तव्हां रुगो संभरो। मां त तयारु आहियां, पर किथे फैसले खां अॻु टकरजनि न। पोइ त बहराम खान सां तव्हां तय कयो हो, भला जे टकर बा त कहिड़ा दोदा आहिनि। सोढल मीरल ईसन वारा बि घटि न आहिनि। छा कंदा इहे मामूली कबीले वारा? ॾेॾिरी ज़ुकाम मौला जो आशान सही। भला गाॾी तयारु आहे? असुल फटाफट। अच भला। छाते छींग लॻो बीठो आहीं कारे जबल जा किरड़ा? ॾिस भगन, संभाले ॻाल्हाए इज़त वारनि सां। माना त तूं वटि इज़त बि आहे। न बाक़ी
अरे तो जड़े ॾेॾर वटि इज्जत आहे बाक़ी शेरल वटि कोन्हे। अरे चुपे घरड़ जी न वञी वगन जी सट वगड़ जी झट। अरे हेॾे नथी खिटे त कया आहिनि चट पर थोरो थधाईअ सां। अरे तव्हांखे रोकियो अथमि न त पाण में न अटको। अरे तूं बॉडीगार्ड कंहिंजो आहे? उतार तव्हांजो बीठो हिते आई ऐं बॉडीगार्ड मुंहिंजो आहे। हिते चओ आहे त उते बि आहे न बोतार। तव्हां हवेलीअ में त मां त उताक में हुजां न बाबा। ओचिते हमिलो थिए त पोइ? दुआ खपे क़िबला केरु हमिलो कंदो? वगन जी ख़बर अथनि त वगन जी सट वगड़ जी झट। सरदार बाबा हिन जे ॻाल्हियुनि ते न भुलिजो। ॾिसो ऐं ॿुधो त ईअं था बाबा साईं चए न हमिलो थियो हिन जो त असुल पेर ई न खुपंदो। ॿुध में हाणे हलो त फैसले ते पहुचणो आहे। हलो बाबा। Gutes. Vatan piyasana. Bale piyo. Achaladin ta sekatyun. Irala. Chathyo sodala. शिकार सफ़ा सोलो थियो थई। टोटल सरदार रोकियो आ। ईसन यार शीहन जा भी के सरदार थींदा आहिनि छा? ईसन जी ॻाल्हि में वज़न आ। सरदार थींदा आहिनि शीहन जा सोडल। ठीकु आ हलो त थोड़ो मज़ो चखायूं। अचो अचो। न दादा न जल्दबाज़ी ना है करनी। इस बहराम खान के तरफों मना कयल है। असां फैसले ला निकता है छेड़े ला न। मामा तू वार कन ऐं तू असां जा त बधी तो और कयूं न इह भाङा हूंदा बीह असांजा हथ न आहिनि वधल। मन बिया कंहिंजी ॻाल्हि कबाइली मामलो आहे। जेकॾहिं अगराई कंदा न इहा बि ॻाल्हि जिरगे में रखबी। कमाल थो करी मामा बोचड़ा खाई हली जिरगे में ताहियूं इन्हीअ में इज्जत आ न। हलो त अॻु वठूं ऐं मज़ो चखायूं। तव्हां त न अवी था हथ तो जोड़ियां यार। हलो देर पई थी हलो जिरगे में हलूं। अचो तुम असां अर्जी विया आहियूं। अचो बाबा। लिकी विया शायद। अड़ वठी वेठा हूंदा गिदड़। छॾियो हलो फैसले ते पहुचूं अॻे ई देर थी वई आहे। हलऊं था ख़बर पइजी न सोढल जी सट हाथी हंधो न चुरे इन्हीअ करे लिकी आन। अचो शोर जो सिर्फ़ हिकु माण्हू ॻाल्हाईंदो। जेकॾहिं कोई शोर शराबो थियो त सुठो कोन थींदो। शाबाश ख़ान तूं पंहिंजे माण्हूअ खे चओ। तव्हां मां सिर्फ़ सोढल ॻाल्हाईंदो बाक़ी लुड़ करण जी ज़रूरत कोन्हे का। सरदार गाजी खान जी वता का। बहराम खान तव्हां बि पंहिंजे माण्हुनि खे चओ। असांजी दुरमा सोराब तूं ॻाल्हाईंदे
न सरदार, मुंहिंजे तरफ़ां दादन ॻाल्हाईं। कीअं दादन? ठीकु आहे मामा। बयान कर बाबा। सरदार, मामलो ही आहे त बस सरदार, मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे जेको मां बयानु करे चुको आहियां। बाबा दादन, तू बयान कर। सरदार, सिर्फ़ मोंदर जो खून नाहे, डेरनि खे बाहियूं, ज़मीन जो फसल लोणणु ऐं बहुतां थियल खून, ये सभई मामला बहस हेठि अचणु घुरिजनि। दरअसल हाणे वधीक इंसाफ़ तव्हांजे हथ में आहे सरदार। बाराम खान, तव्हां ॻाल्हायो। मां छा ॻाल्हायां, दादन दुरुस्त ॻाल्हायो आहे। शाहबाज़ खान, तुंहिंजो मौक़िफ़ छा आहे? सरदार साहब, मां सोडल जे मौक़िफ़ सां सहमत आहियां। ज़मीन मुंहिंजी आहे ऐं उनजो फसल मुंहिंजो हक़ आहे। बाक़ी बहराम ऐं उनजे माण्हुनि जो नाजाइज़ कब्ज़ो आहे। तव्हां हिरन साड़ण ऐं क़त्ल जो फ़ैसिलो कयो। सरदार, जेके नाहक क़त्ल थिया आहिनि ॿिया से हाणे न ॻाल्हाए बाबा। तव्हांजा सरदार ॿिया मामला आणणु नथा चाहिनि। हाणे सिर्फ़ु फ़ैसिलो ॿुध। जुमे क़त्ल कयो त पलांद में ईसन क़त्ल कयो। इहे खून बराबरि थिया, खून खून में वियो। फसल लुणी खणी वञण बाबति जेकॾहिं शाहबाज़ खान वटि सरकारी तरह डस्ट प्रॉपर्टी या संदसि हारनि जे नाले काग़ज़ात आहिनि त ठीकु, न त बहराम खान खे बीण भरे ॾींदो। हिकु भेरो साड़ियो आहे, सोढल ॿ भेरा साड़िया आहे। सोढल हिकु भेरे जो इंसाफ़ करे ॾींदो। पहिरों मोदर जा खून जो मसइलो, ऐं इन लाइ असांजी रवायत मूजिबि सोराब सोढल खे खून बहा में रंग चटी भरे ॾींदो। जेकॾहिं तव्हांखे फ़ैसिलो मंज़ूर आहे सरदार साईं, मूंखे फ़ैसिलो बिल्कुलु मंज़ूर आहे। सरदार, मूंखे फ़ैसिलो मंज़ूर न आहे। सरदार, मूंखे बि क़बूल न आहे। बाक़ी खून बहा में जेकी बि रक़म रखंदव असां भरे ॾियण लाइ तयारु आहियूं। पैसा भरे ॾींदो? हा, रक़म रख सरदार। 50 लख अथई। जेकॾहिं 50 लख रुपया न भरे ॾींदे त पोइ खून बहा में संग चटी ॾियणी पवंदई। क़बूल आहे मूंखे सरदार। शाहबाज़ खान, बहराम खान, हाणे तव्हां पंहिंजे कबीले खे पाण संभालियो। मुंहिंजे फ़ैसिले खां जेको फिरियो त उनजो ज़िम्मेवार उनजो सरदार हूंदो।
बादल खे चओ न त मीरल मसालो कंदो। छा चवांसि? इहो ई त नज़ीर ॾे वठी हले। बादल खे ॾिठल त कोन्हे न जो वठी हले। मर्दा ॻोल्हे वठंदुसि। अंधन मुल्तान लधो हो। अंधन मुल्तान लधो हो जो मुल्तान तॾहिं मशहूर हो। ऐं अखियुनि जे डॉक्टरनि ऐं हकीमनि जा हंध बि मशहूर हुआ। अम्मा हींअर कराची बि मशहूर आ। पर जिते नज़ीर रहे थो उहा जगह मशहूर नाहे न थी। निभागो वरी अची वियो। अम्मा तॾहिं त चवां थी त बादल खे चओ। हेकर जितावत न कबी जेतिरा का गली मिले। कमल जी छा थियो? अम्मा अम्मा मामी घरा कढी छॾियो। रोज़ थोबे पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू